जी नाज़रीन, नए पाकिस्तान में आवाम जो जियों जंजाल थी वियो आहे। ईद की खरीदारी न होने के बराबर, दुकानदार परेशान, आवाम घरन ताईं महदूद। तालका काज़ी अहमद जे रिपोर्टर सलीम खासकेली खां पुछूं था त आवाम जो छा चवण आहे। जी सलीम। मौजूदा शाही बाजार काज़ी अहमद में महंगाई उरूज ते पहुती आहे, उन लाइ मां आवाम खां पुछा कंदासीं त उन जो छा रद्द अमल आहे। अब मां गरीब जाला बा पुट चरा कुछ मोगड़े मिट्टी ता कम कर दे हे तो 5 रुपया खाते से छोकरी बेचारी है हे तो खाते से न तो चुप की बैठे से महंगाई जोरे भले ठपरी का शे घिनन बन क्या नहीं इधर लग चुप कर बाहर सुबिया क्या करे सु विड़सू के खंड 70 रुपया किलो पर देने वाला नहीं चाड़ी ने 75 रुपया हाबा क्या घिनू आटा न हर शे महंगी है गरीब मानू किथु आणू क्या करूं इतनी महंगाई आ न वफा गवर्नमेंट त तहलको मचाए छॾियो आहे। ग़रीब माण्हू वीचारो पंहिंजे घरनि ताईं महदूद आहे। भाड़ा किराया तमामु एतिरा वधी विया आहिनि जो को शहर अचण जे लाइ तयारु न आहिनि। ऐं हींअर ईद जे मौक़े ते बि बाज़ार वीरानूं लॻियूं पियूं आहिनि। ऐं बिल्कुलु हीअ हुकूमत फेल थी चुकी आहे। वफ़ा गवर्नमेंट सस्ताई कई वञे, पेट्रोल महांगो थी वियो आहे, भाड़ा चढ़ी विया आहिनि, खाधे पीतो राशन महांगो थी वियो आहे। ग़रीब वीचारो खाधो पीतो 2 वक़्त जी दाल रोटी बि इज़त सां नथो खाई सघे। महांगाई तमामु घणी आहे। अब महंगाई तो पाकिस्तान में ॾाढी घणी थी वई आहे। हर शइ महंगाई थी वई आहे। खंड जेका 50 में मिलंदी 75 रुपया थी वई आहे। पेट्रोल जेको 100 रुपये में 80 रुपये में मिलंदो उहो बि 120 रुपया थी वियो आहे। CNG हींअर असां ग़रीब माण्हू असां वटि त खाइण लाइ कुझु कोन्हे, कमायूं 300 400 500, ग़रीब माण्हू 500 रुपये में घर कोन थो हले। ज़ुल्म थी वियो आहे, का शइ कोन्हे। का हिन हुकूमत जेका बि आई आहे PTI जी कई त पेट्रोल महांगो करे छॾियो अथव, सोन महांगो करे छॾियो अथव। ग़रीबनि जो त हिन जीअण जंजाल कयो आहे। ग़रीब माण्हू त कुझु बि कोन थो करे सघे, छा करे। आवाम जेका बि हिते बीठी हिन खां पुछो, को बि हिन हुकूमत मां मुतमिन न आहे। हर शइ महांगाई थी वई आहे। ग़रीब माण्हू त माना सम्झ हींअर छा करे। महांगी असां तमामु उरूज ते असां ग़रीब वीचारा आहियूं, हर हारी मज़दूर माण्हू कमायूं 5 रुपया से शाम जो वरी पोइ छा बचनि खारायो। ग़रीब माण्हू जे पहुच खां हर शइ जेका आहे हींअर दूर थी वई आहे। तक़रीबन जेका हवाई चप्पल मज़दूर पाईंदो 130 120 रुपया मिलंदी, उहा बि हींअर 180 रुपया होलसेल रेट थी वई आहे। सो आम माण्हू हींअर ईद जी ॾिसो था त ईद में बाक़ी 8 या 7 ॾींहं आहिनि, पर को बि माण्हू ॾिसो था बाज़ार में का चहल पहल आहे ई कोन। ग़रीब माण्हू बसि न को कपिड़ो वठी थो सघे, न को जूतो वठी थो सघे। महिरबानी करे पेट्रोल आहे या डीज़ल आहे, इहे शयूं जेके आहिनि उन्हनि खे थोरो लाथो वञे त ग़रीब माण्हुनि खे को रिस्पॉन्स मिले। 5 रुपया पेट्रोल चढ़े थो त पोइ हर शइ किराया भाड़ा हर शइ चढ़ियो वञे, ट्रांसपोर्ट जा किराया बिल्टियूं असांजा कार्टून वग़ैरह हर शइ चढ़ियो थी वञे। PTI जी गवर्नमेंट में नाजाइज़ टैक्स लॻान, नाजाइज़ महांगाई जेका वधाई आहे, उन जी असां परज़ोर मज़म्मत कयूं था। ऐं हीअ जेको महांगाई जो तूफ़ान आंदो वियो आहे, इन में ग़रीब खां ग़रीब माण्हू जी पहुच खां मथे ॻाल्हि वधी वई आहे। हुननि जो गुज़र सफ़र ख़तमु थी वियो आहे। इन में हिकु त गुरबत में जेको आहे उहे पंहिंजा बचा विकिणण लाइ तयारु आहिनि, ॿियो त चोरियूं ऐं धाड़ा फुरूं कंदा। ॾींहों ॾींहुं जेके नाजाइज़ टैक्स लॻाया पिया वञनि। गरीब माण्हू परेशान आहे, कारोबार आहे कोन, माण्हुनि जा फ़सलु लथा कोन्हनि, को बेड़ो माण्हू परेशान आहिनि। सामान वठण में, खाइण पीअण जी शयुनि वठण में परेशान आहिनि, त ख़रीदारी किथां कंदा। ख़रीदारी में जेको रमज़ान जे भेट में हिन ईद ते त काफ़ी घटिताई आहे, ख़रीदारी काफ़ी घटि आहे। एतिरो फ़र्क़ु आहे जीअं 80% ख़रीदारी हुई रमज़ान महीने में, त हींअर 20% ख़रीदारी आहे। 80% ख़रीदारी घटि थी वई आहे। असांजो मुतालबो इहो आहे त जेतिरो थी सघे हिन शयुनि खे घटिताई कई वञे, त जे ग़रीब माण्हू ख़रीद करे सघे, पाए सघे या इस्तेमाल जूं शयूं वठी सघे।